अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए HRJDO न्यूज़ ऐं यहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। दिलदार चांडियो जी सकरंड हमदर्द ऑर्गेनाइज़ेशन पारां कोरोना वायरस ख़िलाफ़ आवाम में आगाही मुहिम जे सिलसिले में सहाफ़ी चौंक ते माण्हुनि खे आगाही ॾींदे सीनियर मेडिकल ऑफिसर डॉक्टर नसीर मीमुन चयो त तहलका अस्पताल सकरंड में आइसोलेशन वार्ड जो एहतमाम कयो वियो आहे। महिरबानी करे ॿाहिरीं मुल्क मां आयल ज़ाइरीन पाण खे लिकाइण बदिरां अस्पताल सां राब्तो कनि। डॉक्टर प्रेम ॿुधायो त कोरोना जो अञा ताईं को बि इलाज दरियाफ़्त न थियो आहे। एहतियात उन जे बचाव जो वाहिद हल आहे। मोहम्मद सिद्दीक मंगियो चयो त हमदर्द जो ही आगाही प्रोग्राम बहितरीन कदम आहे। काज़ी जावेद सनाई ॿुधायो त हमदर्द ऑर्गेनाइज़ेशन गुल मोहम्मद रिंद जे अॻवानी में 21 मार्च खां बाज़ाब्ता आगाही प्रोग्राम शुरू करे रही आहे। हमदर्द जे जनरल सेक्रेटरी अब्दुल मजीद अब्बासी ॿुधायो त आवाम खे आगाही ॾियण लाइ डॉक्टरनि खे घुराए माण्हुनि ताईं कोरोना खां बचण लाइ एहतियाती तरीक़ा ॿुधाए रहिया आहियूं। हिन ओप चयो त 21 मार्च खां हमदर्द सपोर्ट प्रोग्राम पारां मुफ़्त मास्क विराया वेंदा। उन मौक़े ते रज़ा मोहम्मद सियाल, अज़ीज़ इलाको, दिलदार चांडियो, न्याज़ लाचारी ऐं ॿिया दोस्त पिण मौजूद हुआ। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।